अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त सब ख़ैर ख़ैरियत सां हूंदा ऐं मसरूफ़ हूंदा। अचर ॾियारे जेको सिंधियुनि जो वॾे अरसे खां पोइ हिकिड़ो तारीख़ी एहतजाज थियणु पियो वञे ऐं इन में पहिरियों भेरो आहे जो असां तमामु घणो जज़्बो ॾिसूं पिया। वॾे अरसे बाद ताज़ो वेझे माज़ी में जेको एहतजाज थियो ॿेटनि जे ख़िलाफ़, उन में जेको सिंधियुनि शानदार ॿधी ऐं मिसाली ताक़त जो मुज़ाहिरो कयो, जंहिंखां पोइ जेको सदारती ऑर्डिनेंस आहे उहो रद्द थियो, जंहिंखां पोइ जेका सिंध सरकार इन में सहूलियतकारी करे चुकी हुई, याने ॿेट वफ़ाक़ हवाले करण जे लाइ जेका NOC सिंध सरकार जारी कई हुई उहा बि वापसि थी ऐं उनखे बि पीपुल्स पार्टी सरकार खे अवामी दबाव याने सिंधियुनि जो जेको एहतजाज हुयो, जेका इज्तमाही ताक़त हुई या जेको गुस्सो हुयो, उनखे ॾिसंदे सिंध सरकार पेर पोइते कया ऐं पंहिंजी ॾिनल NOC जेका हुई, जंहिंखे पहिरियां तूं क़बूलनि न पिया, बाद में उन्हनि उहा NOC बि तस्दीक कई ऐं वापसि बि वरिती ऐं बाद में जेके बि लेम एक्सक्यूज़ ॾिना विया, उन बाद वफ़ाक़ जेको सदारती ऑर्डिनेंस बाद प्रोजेक्ट बि जोड़िया ऐं उन ते मुख़्तलिफ़ जेके आहिनि कम तरक़ियाती कम, इवन एडवर्टाइज़मेंट जेके हुयूं उहे बि अची चुकियूं हुयूं मुख़्तलिफ़ अख़बारुनि में। पर सिंधियुनि जी इज्तमाही ॿधी ऐं कावड़ गुस्से सरकार जेका वफ़ाक़ी आहे उनखे ऐं सूबाई सरकार खे गोॾा खोलण ते मजबूर कयो। हिकु भेरो ॿीहर सिंध धरती मथां वालार, सिंध जी दिलि कराची में आम जेके बि सिंध जा वारिस आहिनि उन्हनि जी ज़मीननि खे ब्लैकमेलिंग, दाबनि, धड़कनि, पुलिस टॉर्चर्स, वॾेरनि जे धमकियुनि ऐं मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु करे जेका भुॻड़नि मुठ 22,000 जिरेब खां 22,000 एकड़ खां मथे जेका ज़मीन आहे, उहा मलक रियाज़ जहिड़े बदनाम तरीन आलमी शोहरत याफ़्ता लैंड ग्रेबर खे प्लेट में रखी जेका सिंध जी दिलि कराची जी मुख्य क़ीमती ज़मीन आहे उहा ॾिनी वई, जंहिंखां पोइ इहो बेरिया टाउन वजूद में आयो। मूं जीअं पंहिंजी डिस्क्रिप्शन में लिखियो आहे मथां त मलक रियाज़ MQM ऐं जमायत इस्लामी जे जेको एहतजाज जो सॾु हुयो, उन सॾु बाद जेको आहे वञी उते उन्हनि जे मर्कज़ ऐं दफ़्तरनि ते गोॾा खोड़िया, उते वेही रहियो, वञी मुलाक़ातूं कई, एहतजाज खे रोकाइण में कामयाबु आहियो। ही 1 महीने खां हिकिड़ी तमामु ज़बरदस्त क़िस्म जी मुहिम हले पई। 1 महीने खां ज़बरदस्त क़िस्म जो जेको आहे ताक़तवर पैगाम सिंध दुश्मन मनसूबे ॾांहुं वञे पियो, पर जेको लैंड ग्रेबर आहे उन्हनि जे कननि ते जुई बि नथी चुरे। जॾहिं बेरिया टाउन जो वजूद याने फाउंडेशन आयरा पे खॼा विया, उन वक़्तु जेका MQM लंडन हुई, उन वक़्तु जॾहिं MQM जो उरूज हुयो त सिर्फ़ु राब्ता कमेटी मलक रियाज़ खे हिकिड़ी धमकी ॾिनी हुई त तोखे कराची में पेर खोलण न ॾींदासीं, भल तुंहिंजो ज़रदारी यार छो न हुजे, भल तुंहिंजी हुकूमत सरकार जी छो न हुजे, सिंध सरकार पीपुल्स पार्टी छो न हुजे। जंहिंखां पोइ मलक रियाज़ लंडन में वञी मुलाक़ातूं कयूं उन MQM जे सरबराह सां, राब्ता कमेटी सां उन गोॾा खोड़िया उन वक़्तु, ऐं उन्हनि खे मुख़्तलिफ़ जेके आहिनि प्रोजेक्ट्स ॾिना, जंहिंमें जेका हैदराबाद में इल्ताफ़ हुसैन जे नाले सां यूनिवर्सिटी हुई उहा बि हिकु आहे। उनखां पोइ मुसलसल जेको आहे मलक रियाज़ हिकिड़ो बेरिया में पोर्शन रखियो, जंहिंमें MQM जी राब्ता कमेटी उनखे दबाव में आणे पंहिंजे लूलनि लॻणनि जेके 92 जे ऑपरेशन में मारिया विया, उन्हनि जे वारसनि जे लाइ तक़रीबन 2,500 खां मथे जेके आहिनि प्लाट्स जूं फाइलूं वठी उन्हनि MQM जे माण्हुनि पंहिंजे माण्हुनि खे उहे फ़राहम कयूं। मुख़्तलिफ़ जेके आहिनि MQM जे अॻुवाणनि खे हिन मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ख़रीद कयो ऐं उनखां पोइ MQM बेरिया खे अलो कयो त हू भली जेको आहे कराची में बेरिया जो वजूद आणनि। इन लिहाज़ सां कुझु अर्सो अॻु तव्हां सिर्फ़ु गूगल ते लिखंदो जमायत इस्लामी इदारा नूर हक़, यानी कराची में जेको जमायत इस्लामी जो मर्कज़ आहे यानी सूबाई दफ़्तर आहे, उन में तव्हां ॾिसंदा गूगल कंदा त मलक रियाज़ वञी
MK इन जमायत इस्लामी जी मक़ामी कराची जी क़यादत सां वञी मुलाक़ात कई, छाकाणि त जमायत इस्लामी ऐलान कयो हो त जेके बि उन्हनि जा माण्हू आहिनि या जेके बि कराची आइट्स आहिनि उन्हनि जी ॾेती लेती जो मसइलो हुयो, को बुकिंग जो, को पैसनि जी वापसी जो, सिर्फ़ु उन मामूली ॻाल्हि ते जमायत इस्लामी धरणे जो ऐलान कयो त मलक रियाज़ वञी ॿिए ॾींहं ते इदारा नूरक में वेठो। तव्हां फ़ोटू ॾिसो पिया आहिनि, याने हर तड़ी खे, हर दाबे खे, हर दड़के खे, हर एहतजाज जे सॾ खे मलक रियाज़ संजीदा वठंदो आहे। पर ही वाहिद सिंधियुनि जो एहतजाज आहे जंहिं ते बैरिया टाउन जो न को रद्द अमल थो अचे, न को ॻाल्हि ॿोल थी साम्हूं अचे, न का उन्हनि खे परवाह आहे। माना असां माण्हुनि खे, सिंध जे वारसनि खे हू कुझु सम्झनि नथा। उनजो सबबु हिकिड़ो ई आहे, मलक रियाज़ सिंधियुनि जो सरबराह, सिंधियुनि जो सरदार, सिंधियुनि जो वारिस, सिंधियुनि जो कर्ता धर्ता सिर्फ़ु हिकिड़े माण्हू खे सम्झंदा, उहो आहे आसिफ़ अली ज़रदारी। ऐं आसिफ़ अली ज़रदारी हुनखे इहो मुकमल तौर ते कंफर्ट ज़ोन ॾिनो आहे त जेसि ताईं मां आहियां तुंहिंजो वार बि विंगो न थींदो सिंध में। ऐं इन ई होॾ ते, इन ई गुरूर ते मलक रियाज़ 2 वेहाणा रखी सुतो पियो आहे, आचर ॿिए ॾींहुं अचे पियो, का उन ते फ़र्क़ु नथो पए, छाकाणि त जेका सिंधियुनि जी हुकूमत आहे उहा उन जी ग़ुलाम बणियल आहे। SHO खां वठी तपेदार, तपेदार खां वठी मुख़्तियारकार, मुख़्तियार खां वठी DC ताईं मलक रियाज़ पंहिंजे खीसे में खणी घुमे पियो। जेके बि रेवन्यू जा मामला आहिनि, मलक रियाज़ जे घर में वञी, उन जे ॼाटे जे घर में या उन जे पुट जे घर में, नेशनल स्टेडियम जे भरिसां हिकिड़ी सोसाइटी आहे जिते हिन जो ॼाटो रहंदो आहे, उते सॼी ब्यूरोक्रेसी पहुची मलक रियाज़ खे सॼियूं फाइलूं ठाहे ॾींदी आहे त जेको वणई तूं कर। ऐं हिन एहतजाज में बि सॼी सिंध सरकार, सॼी पुलिस जी मशीनरी मलक रियाज़ सां बीठी आहे। त हाणे असांखे छा करिणो आहे? सभिनी खां पहिरियां मूं जीअं डिस्क्रिप्शन में लिखियो आहे त कराची में कंहिं बि एहतजाज खे जेकॾहिं कामयाबु करिणो आहे, ताक़तवर बणाइणो आहे ऐं फिरोन खे लेटाइणो आहे त कराची मां सिंधियुनि जे समुंड खे उथिरणो पवंदो। कराची जी जेका बि सिंधी आबादी आहे उन्हनि खे हिकिड़े ॾींहं जे लाइ पंहिंजी ज़ाती मसरूफ़ियात, फैमिली प्रोग्राम्स, यारनि सां कचहरियूं, घर जो मामला, घर जूं दावतूं, पिकनिक, इहे सभु हिकु ॾींहं जे लाइ तर्क करणा पवंदा सिंध धरती जे लाइ। ऐं जॾहिं कराची जी अवाम, बिलख़ुसूस सिंध जा वारिस कराची जी कुंड कुड़श मां निकिरंदा त इंशाअल्लाह ज़बरदस्त नतीजा बि ईंदा ऐं ज़बरदस्त मज़ामत बि साम्हूं दुनिया रिकॉर्ड कंदी त सिंधी माण्हू पंहिंजो गुस्सो कावड़ कीअं कंदो आहे। घणा माण्हू मायूस आहिनि त बैरिया टाउन अॾिजी वियो आहे, बुनियादूं मज़बूत आहिनि, हेॾा हेॾा एम्पायर ठही विया आहिनि, हाणे छा थींदो? मलक रियाज़ ताक़तवर आहे जंहिंखे न अदालत कुझु पई करे, न मुल्की इदारा उनखे कुझु करे सघनि था, न वफ़ाक़ी तोड़े सूबाई सरकार उनजो वार विंगो पई करे। छा थींदो? माना असां उनखे ज़हनी तौर ते ज़मीनी ख़ुदा तसवुर करे चुकिया आहियूं। ताज़ो चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट जस्टिस जनाब गुलज़ार अहमद जेको ताज़ो हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो आहे हाई राइज़ बिल्डिंग जे बारे में, शाहराह फैसल ते तमामु ज़बरदस्त क़िस्म जी हिकिड़ी बिल्डिंग हुई, उनखे रातो राति रहण जो हुकुम ॾेई छॾियो। KBC जी पूरी टीम खे तब्दील कयो वियो, चीफ सेक्रेटरी जा पघर कढिया विया, याने उहा बि अरबन रुपयनि जी प्रॉपर्टी हुई मेन शाहराह फैसल ते, उनखे डिमोलिश करण जो हुकुम ॾिनो वियो। त हर शइ मुमकिन आहे। माना असां ही पहिरें ज़मीनी मोर्चे ते विढ़ण पिया वञूं जंहिंमें असांखे अवामी ताक़त जो भरपूर मुज़ाहिरो करिणो आहे सिंधी माण्हुनि खे। ॿियो आहे अदालती मोर्चो जंहिंमें उहे गबोल भाइर जेके उन मुरूसी ज़मीन जा मालिक आहिनि उहे लिटिगेशन में वियल आहिनि। इंशाअल्लाह चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट या चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट इन ते तमामु ज़बरदस्त फ़ैसिला ॾींदा। अॼुकल्ह अदलिया
उहे फ़ैसिला पई ॾे जेके कंहिंजे वहमो गुमान में न हूंदा आहिनि। ताज़ो जेको पब्लिक सर्विस कमीशन वारो फ़ैसिलो आहे, डॉक्टर्स जो आहे, CSS वारनि जो आहे, सभिनी खे घर भेड़ो कयो वियो, कंहिंजे तसुर में बि न हूंदो। ईअं ई बिल्डिंगनि बाबति बि हाई राइज़ बिल्डिंग ते क्लियर जेका डायरेक्शन ऐं रिमार्क्स आहिनि अदलिया जा, ही त हिकिड़ो कन्विक्टेड यानी सज़ा याफ़्ता सुप्रीम कोर्ट जो मुलज़िम आहे, कंहिं ते बि जुर्मानो पवंदो आहे त उहो सज़ा याफ़्ता हूंदा, चाहे जुर्मानो पए, 1 मिंट जी सज़ा थिए, 10 साल जी कैद थिए, सज़ा हूंदी आहे, उहो मुजरिम हूंदो आहे, मुलज़िम न हूंदो आहे। ऐं मलक रियाज़ इन लैंड ग्रैबिंग में अदालती सज़ा याफ़्ता यानी हुनखे 400 समथिंग अरब जेके ॾियणा आहिनि कोर्ट जे थ्रू सिंध खे, उहा माना जुर्मानो, माना हुन ते ॾोह साबित थियो जो हुनखे सुप्रीम कोर्ट सज़ा ॿुधाई। उन माण्हू खे फिरोन तसवुरु करणु, उन माण्हू जी हर रुख खां जेको आहे मदद सरकार पारां, ॿियनि क्वार्टर्स पारां, इहा बिल्कुलु सम्झ खां ॿाहिरि आहे। त आचर ते सभु पंहिंजा वीछा विसारियो हिकु ॾींहं जे लाइ। जेकॾहिं मुहाजिर पंहिंजो हिसाब किताब सिधो करे सघनि था मलक रियाज़ सां, जेकॾहिं जमा इस्लामी जी मक़ामी कराची जी क़यादत यानी डिविज़नल क़यादत आहे, पूरे मुल्क जी न मंसूरा में वञी न वेठो मलक रियाज़, कराची जी मक़ामी क़यादत जेकॾहिं उनखे झुकाए सघे थी त मलक रियाज़ खे लखें सिंधी आचर ॾियाड़ इहो पहुची गिरेबान पकड़े ॿुधाईंदा त असांजो वॾो ज़रदारी न आहे, असांजो मालिक मुराद अली शाह न आहे, असां कंहिं बि पीपी जे वॾेरे जागीरदार पीर मीर सूबाई मुशीर या वज़ीर जे घर जा ग़ुलाम न आहियूं सिंधी। ऐं जेको शीशे जे महल में वेठो मलक रियाज़ ऐं ज़रदारी इहो तसवुरु करे पियो त ही सभु माण्हू मुंहिंजो राज आहिनि, ही सूबो मुंहिंजे बाबे ॾाॾे जी जागीर आहे, ऐं जीअं वणे केक पीस करे मां कटियां, जंहिंखे गिफ्ट कयां। हू पार्टी में त बदमाशी करे वेठो आहे। पंजाब जे माण्हुनि खे रहमान मलिक टाइप ऐं ॿियनि जेको उन्हनि खे सेनेटर त बणाए थो, पर सिंध धरती जे वजूद ऐं वहदत खे बि पंहिंजे अबनि ॾाॾनि जी मोरूसी जागीर सम्झी उनखे केक पीस करे गिफ्ट करे पियो। ऐं जिन जे नालनि ते खाता आहिनि उन्हनि जूं हालतूं ॾिसो, माना मेडिकली जेके नो तमामु कमज़ोर लॻंदा तव्हांखे, सीपटड़ा वीचारा कमज़ोर परेशानियुनि जे वर चढ़ियल, हुननि खे टॉर्चर धरती धड़नि खे एॾा ॾिना विया आहिनि। आम सिंध जे दिलि कराची में रहंदड़ पोरियत माण्हू जे लाइ ऐसे छो वॾी ॻाल्हि आहे, जंहिंजे ज़रिए इहे सॼी गेम कई वेंदी आहे। ताज़ो जेके तव्हां ॾिठियूं बदमाशियूं, जंहिंमें ख़ुदि बेरिया जी सिक्योरिटी जेका रियासत अंदरि रियासत क़ाइमु करे वेठी आहे, पाण ॿधी, पाण कुटे, पाण सटे वञी गॾा थाणे ते तव्हां वीडियो ॾिठी त हिननि जे पीउ जी जागीर आहे ही सिंध धरती। पंहिंजो कानून, पंहिंजी रियासत, पंहिंजा मामला, पंहिंजा गार्ड, पंहिंजा तपेदार, पंहिंजा DCs, पंहिंजा माना जीअं दिलि चए थी, छाकाणि त सहूलियतकार सिंध सरकार आहे, सॼो अख़्तियार सिंध सरकार वटि आहे, उहा जीअं वणे तीअं करे। त MQ में जमा इस्लामी को त वयल न आहियूं असां सिंध में सिंधी माण्हू, लखां सिंधी कराची में रहनि पिया, किरोड़ा सिंधी सिंध धरती जा मालिक आहियूं। भल असांजी सियासी सोच, नज़रियो ऐं लीडर केर बि असांजो हुजे, पर जॾहिं ॻाल्हि सिंध धरती जे वजूद जी अचे, ख़ुदारा पंहिंजा इहे सियासी इख़्तिलाफ़ हिकु पासे रखो। अॼु जेको आहे सिंध एक्शन कमेटी जी प्रेस कॉन्फ्रेंस हुई जाम शोरो में, जिते मुख़्तलिफ़ दोस्तनि सवाल कया कमेटी खां त साईं एक्शन कमेटी खां त साईं फिलाणो ख़ान, टीरो ख़ान या ॿी पार्टी तव्हां सां आहे न आहे, त ख़ुदारा जेके न आहिनि बि उन्हनि खे गॾियो, हिन हिकिड़ी सिंगल पॉइंट एजेंडा ते गॾियो, ऐं धरती धणी जेके गबोल आहिनि, कलमती आहिनि, मेमण आहिनि, ख़ासखेली आहिनि, बिकिक आहिनि, बलोच आहिनि, इन्हनि कलमती आहिनि, इन्हनि सभिनी खे कढियो घरनि मां। मूंखे त इहा बि ख़बर पई आहे जिते बि असांजा दोस्त, ख़ासि तौर ते जिन जो जेके राज भाग वारा माण्हू आहिनि कराची में, इहे जेके बिरादरियूं आहिनि, इन्हनि वटि जॾहिं असांजा दोस्त दावत खणी विया आहिनि त ॿिए ॾींहं ते वरी
इलाके जे वॾेरनि चूंडियल नुमाइंदनि ऐं सरकारी मशीनरी इस्तेमालु करे उन्हनि वॾेरनि उन्हनि जेके ॻोठनि जा चङा मुड़ुस आहिनि उन्हनि खे प्रेशर ॾेई करे रोकियो आहे त इन आचर वारे धरणे में तव्हां न वञो। ॿ हिते शयूं मिक्स कयूं पियूं वञनि। हिकिड़ो इलीट क्लास आहे सिंधियुनि जो जिन जी हिकिड़ी ब्लैक मनी लॻल आहे बेरिया टाउन में, जिन खे उन्हनि वाइट कयो आहे, यानी प्लाट ख़रीद करे ब्लैक खे वाइट कयो आहे उन्हनि। हाणे इलीट क्लास इन ते मफ़रूज़ा पियो करे, अफ़वाहूं पियो फैलाए त कराची सिंध दिलि में ज़बरदस्त क़िस्म जो प्रोजेक्ट आहे, बेरिया टाउन डेवलपमेंट आहे। असां डेवलपमेंट खां त कॾहिं बि इनकार न आहे कयो। अलाए घणा प्रोजेक्ट्स ठहियल आहिनि कराची शहर में, वॾे वॾे नाले वारे बिल्डर्स जा ठहियल आहिनि। कॾहिं तरक़ी खे सिंधियुनि माण्हू रद्द न आहे कयो, पर उहा तरक़ी असां लाइ उन सोन मिसल आहे जेका कन छिने। इन जे करे जेके बि हिन सॼे मामले ते सिधी अणसिधी तरह सां ॾिठो हूंदो त माण्हू उहे वीडियो बयान बि जारी कनि पिया मलक जी हिमायत में। ही उहे माण्हू आहिनि जिन जो कारो धन जेको आहे इन में लॻल आहे बेरिया टाउन में। ही उहे माण्हू वंगार वहनि पिया, माण्हुनि खे हरूभरू गुमराह कनि पिया, जिन जो पैसो लॻल आहे। उनखे धरती सां प्यारु न आहे, उन्हनि खे इन मुराद गबोल फैज़ गबोल सां प्यारु न आहे, उन्हनि खे इन मुरूसी ज़मीन जे मालिकनि सां प्यारु न आहे। छाकाणि त उनजो मफ़ाद आहे, कारपोरेट उनजो रिलेशन आहे, कमर्शियल रिलेशन आहे, पर्पज़ आहे उन्हनि जो मलक रियाज़ सां। त हू सिंधी माण्हुनि खे गुमराह कनि पिया। त हाणे कोशिशि इहा कबी त सभु दोस्त ज़बरदस्त क़िस्म सां सचाई सां महिनत कनि पिया, सभिनी खे जस हुजे। जेके बि पार्टियूं या फ़र्द हिन काज़ खे पंहिंजे घर जो काज़ सम्झी, यानी मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू, सियासतदान हुजनि, शाइर हुजनि, अदीब हुजनि, सहाफ़ी हुजनि, शोबिज़ स्टार्स हुजनि, शागिर्द हुजनि, पोरियत हुजनि, वकील हुजनि, इंजीनियर डॉक्टर्स हुजनि, याने सियासी वर्कर, क़ौम परस्त वर्कर, मज़हबी वर्कर हुजनि, याने मां ॾिसां पियो त ज़बरदस्त क़िस्म जी कंपेन हले पई हिकिड़ी मुनज़िम तरीक़े सां। ख़ुदा रा हिन खे ज़ाया न आहे करिणो आचर ॾिहाड़े। पुलिस कोशिशि कंदी, सिंध सरकार रस्ता रोक जी कोशिशि कंदी, पर प्लान ए सां गॾु प्लान बी ज़रूरु सिंध एक्शन कमेटी जोड़े। उहे लीडर पहिरियों हिते पहुचनि, कारकुन अलर्ट रहनि। उन ॾींहं ते शायदि असांखे टूल प्लाज़ा खां अॻिते अचणु न ॾियनि, शायदि ही को प्लान डिस्कस नथा कनि, ज़ाहिर नथा कनि, पर ही हमेशह ॻुझो वार कंदा आहिनि। 600 खां मथे जेके आहिनि सिक्योरिटी गार्ड ऑलरेडी सिंधी आहिनि बेरिया में, उन्हनि खे असां सां विढ़ाइण जी साज़िश कई पई वञे। असांखे मुख़्तलिफ़ तरीक़े सां हिन संजीदा एहतजाज खे कामयाबु कराइणो आहे। हिकिड़ो बेरिया आइकॉन आहे जेको क्लिफ्टन में, उन ते हथरादू धमाको करे हिकिड़ो जवाज़ पैदा करण जी कोशिशि कई वई। अॼु डॉन अख़बार में असगर सुमरो दोस्त असांजो, उन मूंखे हिकिड़ो व्हाट्सअप कयो त जेको CTD जो DIG आहे उनखे कोट करे डॉन न्यूज़पेपर हिकिड़ी का ख़बर छापी आहे, जंहिंमें बि सिंधी माण्हुनि खे ख़ासि तौर ते जेके बि नेशनलिस्ट आहिनि उन्हनि खे दहशतगर्दनि लिस्ट में यानी 4th शेड्यूल में ज़ाहिर कयो वियो आहे। त इन क़िस्म जा हरबा इस्तेमालु थींदा, क्रैकडाउन बि थी सघे थो। तव्हांखे असांखे सभिनी खे ज़हनी तौरु हर आफ़त खे मुंहुं ॾियण जे लाइ तयारु रहणो पवंदो। बेरिया टाउन ॾांहुं वेंदड़ रस्तनि खे थी सघे थो छंछर जी राति खां सील कयो वञे। त प्लान बी सिंध एक्शन कमेटी जा जेके बि अॻुवाणा आहिनि, साईं जलाल महमूद शाह साहब, साईं डॉक्टर कादिर मक्सी साहब जेको आहे, ऐं रियाज़ चांडियो साहब, सुनान कुरैशी साहब, ॿिया जेके बि असांजा दोस्त आहिनि, जेके बि सिंध एक्शन कमेटी जा कर्ता धर्ता आहिनि, उन्हनि खे प्लान बी खां बि पाण खे अलर्ट ऐं ज़हनी तौरु तयारु रखणु घुरिजे। त ईअं न थिए जो इहो सॼी कयल महिनत का दुश्मन जे ॻुझे वार ऐं ॻुझी हिकमत अमली सां ज़ाया वञे, माण्हू छिड़ विछड़ हुजनि। प्लान बी बि व्हाट्सअप ग्रुप्स ते हिक ॿिए सां दोस्त शेयर कनि। त ही उहो एहतजाज आहे जेको असांजे पंहिंजे नस्लनि जी बका जे लाइ आहे। माना मल्टी कॉर्नर्स जेके थ्रेड्स आहिनि बेरिया सां सिंधी क़ौम जे वजूद खे, सिंध धरती खे, उन्हनि खे डिस्कस करिणो आहे। बाक़ी जेके बि ब्लैक मनी खे उते वाइट करण जे लाइ इन सॼे मामले खे
ख़राब करण जी कोशिशि कनि था। तव्हांखे हिकु ॾींहुं ॿियो बर्दाश्त करण खे इग्नोर कयो, शयुनि खे इनखे सीरियस न वठो ऐं मिसाली ॿधी ऐं ताक़त जो मुज़ाहिरो कयो। आचर ॾिहाड़े अदालती मोर्चे ते वकील ॿाहिरि फ़रियादी धुर जी ज़बरदस्त वकालत करे डायरेक्शन वठी सघनि था कोर्ट खां। उन खां अलावा मुख़्तलिफ़ असां वटि फोरम्स आहिनि। सिंध सरकार खां पुछणो पवंदो, बाक़ी इलेक्शन में 2-2.5 साल आहिनि, वरी तव्हांजे तकनि में इहे ईंदा नुमाइंदा जिन जा बहरिया में बंगला ऐं प्लॉट्स आहिनि, उन्हनि जो गिरेबान पकड़ो। हिन एहतजाज में वॾा ऐलान थियनि। असां आईंदे खे महफ़ूज़ करणु वञूं पिया। बाक़ी इहो चवण त हाणे छा थींदो, हेॾी वॾी हज़ारे एकड़नि ते या मुश्तमिल हिकिड़ो रिहाइशी प्रोजेक्ट तामीर थी चुका, छा थींदो? हर शइ पॉसिबल आहे। इख़लाक़ी मोर्चे तां, ज़मीनी मोर्चे तां, अदालती मोर्चे तां, तिजारती मोर्चे तां फ़तेह असांजो मुक़दर बणिजी सघे थी, बशर्ते के असां हिकमत अमली सां क़दम खणूं अॻिते। पब्लिक प्रेशर वधंदो त हर जेके फोरम ते वेठल वाघ धणी आहिनि, जिन वटि अख़्तियार आहिनि, उहे बि इन प्रोटेस्ट खे डिस्कस कंदा फ्यूचर में इंशाअल्लाह। ऐं मलक रियाज़ अॻिते जेको वधणु चाहींदो उहो बि रुकिजी वेंदो। ऐं जेके असांजा धरती धणी हिन वक़्तु लावारिस बणियल आहिनि, जिन जे लाइ SHO वॾो ज़ुल्म कयूं वेठो आहे, उहे बि महफ़ूज़ थींदा। याने हिन एहतजाज जा घणा ई फ़ाइदा थींदा सिंधी क़ौम खे। शर्त इहो आहे त सिंधी क़ौम बि सॼा कम छॾे, नज़रिया हिकु पासे रखी, इख़्तिलाफ़ हिकु पासे रखी, आचर ॾियारे ज़बरदस्त क़िस्म जी ताक़त जो मुज़ाहिरो करे। इन में को बि सरदार, वॾेरो, चीफ, चेयरमैन, सदर या हिकु माण्हू न आहे। सभु तव्हां लीडर आहियो, जेके बि शरीक थींदो, सभु तव्हां कारकुन आहियो, सभु सिंध जा वारिस ऐं सिंध जा पुट आहियो। त टीम मुश्ताक सरकी इन ते ज़बरदस्त कमु करे पई। दोस्त असांजा इन में ज़बरदस्त क़िस्म जूं जेके दावतूं ऐं जागरता मुहिम हलाइनि पिया काफ़ी ॾींहंनि खां। ऐं हीउ जेको आचर ॾिहाड़े सुबुह जो 11 बजे कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर मां हिकिड़ो ज़बरदस्त सिंधियुनि जो काफ़िलो निकिरंदो, जेको बहरिया टाउन ॾांहुं वेंदो। इन ते टीम मुश्ताक सरी जेका मरकज़ी कमेटी आहे, उहा ज़बरदस्त हिकमत अमली सां कमु करे पई। ऐं ॿिया जेके बि दोस्त मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं शहरनि खां ईंदा, उहे असां सां जेके बि राब्ते में आहिनि, उहे हिते कराची पहुचंदा। असां उनजा मेज़बान आहियूं ऐं उहे बि जोहर चौरंगी तां असां सां गॾु निकिरंदा। कुझु दोस्त पहुची चुका आहिनि, कुझु सुभाणे पहुचंदा, कुझु धरणे वारे ॾींहुं सुबुह जो हुते पहुचंदा। त इंशाअल्लाह चइनी तरफ़नि खां सिंधियुनि जो राज हूंदो ऐं सिंधी दुनिया खे ॿुधाईंदा त जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया। त दोस्तो, भरपूर तयारी कयो, हर क़िस्म जी हिकमत अमली सां आचर ॾिहाड़े दमादम मस्त कलंदर कंदासीं इन सभिनी सां गॾिजी।